IMF पेट्रोल तेल भी 60 रुपया ऐं GST बि बहाल करण जो मुतालबो करे छॾियो। IMF जो चवणु आहे त पेट्रोल तेल भी 60 सैकड़ो कई वञे ऐं मार्च 2022 में ख़तमु कयल 18 सैकड़ो GST बि बहाल कई वञे। ई सिगरेट ते बि आम सिगरेट बराबरि टैक्स लॻणु घुरिजे। बड़े वज़ीर इसहाक डार जी चीनी नायब वज़ीर आज़म सां वर्सल्स में मुलाक़ात। सिविल न्यूक्लियर टेक्नोलॉजी में पाक चीन पुराणी सहकार जी अहमियत ते इतफ़ाक़। बड़ी ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त चीन सां लाॻापन बाबति पाकिस्तान में मुकमल तौर इतफ़ाक़ आहे। सीपेक जे ॿिए मरहले लाइ पाकिस्तान जो अज़म मज़बूत आहे। पीपुल्स पार्टी KP असेंबली जो इजलास घुराइण लाइ अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त मख़सूस सीटुनि ते कामयाब उम्मीदवारनि जो कसम रोकण लाइ असेंबली जो इजलास तलब न कयो पियो वञे। KP असेंबली जो इजलास तलब करण लाइ अदालत ऐं इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो वेंदो। KP हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी वई आहे। KP जो वॾो वज़ीर ॿाहिरि डायलॉग हणी अंदरि वज़ीर आज़म खे मिनतू करे थो। अली अमीन गंडापुर सुठे ॿार वांगुरु वज़ीर आज़म शहबाज़ सां मुलाक़ात कई आहे। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त डोनलू कूड़ो बयान ॾिनो। असद मजीद खे घुराइण घुरिजे हा। जेकॾहिं साइफ़र जो को वजूद नाहे त PTI जे बयाने खे सज़ा छो मिली आहे। फारम 47 वारे हुकूमत खे क़बूल कयो वेंदो। चोरी जे मैंडेट वारे हुकूमत डिलीवर नथी करे सघिजे। जुडिशियल कम्प्लेक्स बंजडा जे केस में KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी हिफ़ाज़त जी ज़मानत मंज़ूर। 50,000 रुपयनि जी ज़मानती दस्तावेज़ जमा करण जी हिदायत। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले ते आपघाती हमलो। 2 जवान शहीद। आपघाती बमबार पंहिंजे गाॾी काफ़िले सां टकराए छॾी। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। ISPR मूजिबि आपघाती हमले में नायब सूबेदार यासिर शकील ऐं सिपाही ताहिर नवीद शहीद थी विया। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वफ़ाक़ी सरकार सां हलंदड़ मनसूबा मुकमल करण ऐं कोऑर्डिनेशन बाबति इजलास। पहिरीं मरहले में लेटर ऑफ इंटरेस्ट रखंदड़ कंपनियुनि खे वाक में शामिल करण जी हिदायत। दहल ऐं आबियाने जे अघनि ते नज़रसानी लाइ आबाशी खाते जे वज़ीर खां सिफ़ारिशूं तलब। जर्जे पाणी जे इस्तेमाल बाबति कानून साज़ी करण जो फ़ैसिलो। ज़राअत जी तरक़ी लाइ ख़ासि उपाउ इख्तियार कया वेंदा। ज़राअत खाते खां कारपोरेटिव फार्मिंग बाबति तजवीज़ूं तलब। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त ज़रई शोबे में दोस्त मुल्कनि जी टेक्नोलॉजी मां फ़ाइदो वठण जी ज़रूरत आहे। राणीपुर जी हवेली में ज़्यादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फड़ो केस जी ॿुधणी 29 मार्च ताईं मुलतवी। ॿुधणी दौरान असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी ख़ैरपुर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश। ॿुधणी खां पोइ चारई जवाबदार सख़्त पहिरे हेठि सेंट्रल जेल मुंतक़िल। सिंध हुकूमत जा अजीब फ़ैसिला। 3 कलाकनि में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा 2 डायरेक्टर जनरल तब्दील। पहिरीं नोटिफिकेशन में 21 ग्रेड जे यासीन शर खे ह्यूमन सेटलमेंट जे उहिदे तां बदिली करे DG SPCA मुक़ररु कयो वियो। ॿिए नोटिफिकेशन में 21 ग्रेड जे रशीद सोलंकी खे डायरेक्टर जनरल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मुक़ररु कयो वियो। मकानी खाते वारे सूबाई वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त पहिरियां यासीन शर ऐं पोइ वरी रशीद सोलंकी खे DG SPCA मुक़ररु कयो वियो आहे। उस्मान शाह उड़ी भरिसां उड़ी विघे वधीक हिकु ॿारड़ो फोतुनि जो अंग वधी ॿथी वियो। सिहत खाते उड़ी जे वधंदड़ मर्ज़ जो को बि नोटिस न वरितो। ढकण में बदमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। शहरनि जो चवणु आहे त हथियार बंदनि इंडस हाईवे तां ट्रैक्टर फुर कयो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु नाहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फोत। मलीर चेक पोस्ट नंबर 2 वेझो वेन ऐं हाई रूफ गाॾी में टकर सबबि 2 ॼणा फोत। चंबड़ वेझो कणक सां भरियल मज़दा कल्टी। 1 ॼणो फोत, 3 ज़ख़्मी।
ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान वक़ार यूनिस PSL में टीमूं वधाइण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त PSL जहिड़े वॾे ब्रांड लाइ 6 टीमूं तमामु घटि आहिनि। नएं एडिशन लाइ टीमूं वधाइण जी ज़रूरत आहे।